नाज़रीन नौशेरो फिरोज जो क़ौमी शाहरा ते रोड हादसे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि महबूब कलोड़ो। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशेरो फिरोज वेझो क़ौमी शाहरा ते नूरपुर बस स्टॉप सरबा जिथे ही वाक़ियो पेश आयो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तेज़ रफ़्तार कोच जेका आहे मोटरसाइकिल खे टकरायो आहे। उन खां पोइ जेको आहे ट्रक सां जेको आहे साम्हूं ईंदड़ ट्रक सां उहा पंहिंजो टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा जेके आहिनि ॻोठ शरीफ़ वतन सां जंहिंजो तालुक़ु आहे गुलाम मुस्तफ़ा खोखर ऐं मंसूर खोखर मौक़े ते ई फौत थी विया। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे जेको आहे सिविल इस्पताल नौशेरो फिरोज मुंतक़िल कयो आहे। फौतनि जा लाश बि उते पहुचाया विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधायां त ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ ही जेको गुलाम मुस्तफ़ा ऐं मंसूर जेको खोखर आहे उन्हनि जा जेके लाश आहिनि उहे वारसनि जे हवाले कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि में सईद, वज़ीर, शाहिद ऐं ॿिया जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे फर्स्ट एड ॾेई नवाबशाह रेफर कयो वियो आहे। कोच ड्राइवर जेको आहे मौक़े तां फ़रार थी वियो आहे। वाक़िए जो अञा ताईं को बि केस दाख़िल न आहे थी सघियो। जी महबूब, महिरबानी अव्हां जी।